غوثپور 17 ڏींहं اغوا थी वियल ॻोठ बहराम खान बजाराणी जो रहुआसी नौजवान अब्दुलसबहान बजाराणी खे कशमोर पुलिस बازياب न कराए सघी। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे SDN न्यूज़ कंदकोट जो रिपोर्टर अलीगुल सरियाणी। जी अलीगुल, छा तफ़सीलात आहिनि? जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 17 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॻोठ बहराम खान बजाराणी जो रहुआसी नौजवान अब्दुलसबहान बजाराणी खे कशमोर पुलिस बازياب न कराए सघी। मोगवी अब्दुलसबहान बजाराणी जो पीउ अब्दुल हमीद बजाराणी غوثپور प्रेस क्लब पुॼी करे सुभाणे वरी एहतिजाज रोड ब्लॉक करण जी कवरेज ऐं साथ ॾियण लाइ चयो आहे त غوثپور प्रेस क्लब जी सहाफ़ियुनि पारां घुर्जे त समेत हर हुकुमनि मदद करण जी ख़ातिरी ॾेई छॾी आहे। जी